नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो मां ख़बर ॾींदा हलूं त सक़रंड जे प्रेमी जोड़े पहुची तहफज़ ॾियण जी घुर कई है। सक़रंड जे ॻोठ मीर मोहम्मद मंगवाणो जे प्रेमी जोड़े अली गौर मंगवाणो ऐं प्रेमिका मूमल चांडियो चयो आहे त असां 4 ॾींहं अॻु घरां निकिरी मीरपुर ख़ास में शीशन जज वटि पेश थियासीं, जंहिं असांखे गॾु गुज़ारण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। हिननि वधीक चयो त असां पंहिंजी मर्ज़ी मूजिबि प्यार जो परणो कयो, जे बाद माइट असांजा दुश्मन बणिजी विया। प्रेमी अली गौर मंगवाणो चयो आहे त मुंहिंजी प्रेमिका जे माइटनि मुंहिंजे पीरसन अमड़ खे ज़बरदस्ती पंहिंजे घर विहारे छॾियो, जंहिंखे वापसि कराए असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हाँ, मैं खुशी से शादी कया। खुशी से शादी कया? हाँ। किथे जी? मोहम्मद इश्क जांदी सक़रंड जी। सक़रंड जा आयो? हाँ। कीअं इश्क थियो तव्हांजो हिन सां? बस लाइक मोहब्बत थी गई। मोहब्बत थी वई? हाँ। छो ओॾा कुल्फियूं खपाइण आयो जाई? न, हिन माइटनि आई मुंहिंजी माइटनि में असांखे ख़तरो आहे। सिंध सरकार खे अपील था कयूं, हिन जी ॿाहूं हिन जी माउ आहे न जेकी मुंहिंजे माइटनि, उहा असांजी ॿाह मोटाए ॾियनि असांजे हिन जी माइटनि खे। मूं शौक़ु आहे शादी कया ऐं कान वेंदसि। कोन वेंदी? न। कुझु बि थी पए? हाँ। नालो आहे ऐं हीअ मुंहिंजी माई आहे। असां 4 ॾींहं अॻु में माना प्यार जो परणो कयो मीरपुर ख़ासि कोर्ट में, शीशन कोर्ट में। तंहिंखां पोइ हिन जे माइटनि खां ऐं मुंहिंजे माइटनि खां असांखे ख़तरो आहे। असां सिंध सरकार के अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ फरमान कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।